दर खोलियो कहीं दर बंद कयो हुआ इहो कम पक बानो जो हुंदो त जीअं मां पंहिंजे भाउ जी शादी में शरीक न थी सघां जीअं हू नादर खे बरगलाए सघे न अॼु मां हर दीवार तोड़े छॾींदसि ऐं पंहिंजे भाउ जी शादी में ज़रूर शरीक थींदसि। हाँ। हाँ सालार मूं मेहरूअ खे कमरे में बंदि करे छॾियो। हाणे मुंहिंजो कमु ख़तमु। हाणे इतां खां तुंहिंजो कमु थो शुरू थिए। हाँ भली सॼी मीडिया खे घुराए वाह जी ब्रेकिंग न्यूज़ थी वई त मेहरूअ पंहिंजे भाउ खे सॼी मिल्कियत ॾेई पाण खे मारे छॾियो, ख़ुदकशी करे छॾियईं। वञा मां उते पंहिंजे भाउ जी शादी में मां कीअं वञा? इहा बानो मूंसां रांदि रही वई आहे, मूंखे हिते बंदि करे नादर जा कन भरींदी। या अल्लाह या अल्लाह अल्लाह को रास्तो ॾेखार मूंखे। मां हितां निकिरां शादी में वञा मचा। हाँ, सुल्तान के कॉल थी गया। हेलो हाँ सुल्तान मां मेहरू पई ॻाल्हायां। सुल्तान तूं किथे आहीं? शुक्र आहे जो तो फोन अटेंड कई। मूं त सम्झो शादी जे शोर में तूं फोन रिंग ॿुधी कोन सघंदे। बानो मूंखे कमरे में बंदि करे वई आहे त जीअं हू नादर जा कन भरे सघे त जंहिं भेण लाइ तुंहिंजो साह सिके पियो उहा तुंहिंजी शादीअ में ई शरीक न थी। जल्दी कर सुल्तान, प्लीज सुल्तान जल्दी अची मूंखे बचाए, मूंखे शादी में वठी वञ। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।